कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सरकारी नौकरियुनि लाइ उमिरि में 15 साल जी रियायत वारो मुद्दो ख़त्म। तइलीम, सिहत, पब्लिक हेल्थ, आबपाशे, ज़राइत समेत ॿिनि सरकारी खातनि में नौकरियुनि लाइ IBA सखर फार्म जमा कराईंदड़ 28 सालनि खां वधीक उमिरि वारा 1.5 लख खां वधीक उम्मीदवार मुतासिर सर्विस खाते जे इख्तियारनि उम्मीदवार लाइ उमिरि में 15 साल रियायत जारी रखण लाइ नई समरी वॾे वज़ीर न उमाणे छॾी आहे। इन हवाले सां मिलियल ॼाण मूजिबि सिंध हुकूमत पारां तइलीम, सिहत, ज़राइत, पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग, मकानी सर्विसेज एंड जनरल एडमिनिस्टर, एंटी करप्शन, लाइव स्टॉक, पॉपुलेशन, वर्क्स प्लानिंग समेत समूरनि सरकारी खातनि ऐं बाइख्तियारनि इदारनि में भर्तियुनि लाइ उम्मीदवार जी उमिरि जी हद में 15 साल ताईं रियायत वारो मुद्दो 30 जून 2022 ते मुकमल थी वियो, जंहिं बाद 28 सालनि खां वॾी उमिरि वारा कंहिं बि सरकारी नौकरी लाइ अहल न हूंदा। मिलियल ॼाण IBA सखर पारां मुख़्तलिफ़ खातनि में ग्रेड 1 खां 15 ताईं जी नौकरियुनि लाइ ॾिनल इश्तिहार खां पोइ 1.5 लख खां वधीक अहिड़ा उम्मीदवारनि पारां फार्म जमा कराया जंहिं जी उमिरि 28 साल खां मथे हुई। सरकार पारां 30 जून 2022 ते 28 साल खां मथे उम्मीदवारनि खे उमिरि में ॾिनल रियायत वारो मुद्दो ख़त्म थियण बाद अहिड़ा उम्मीदवार नई मंज़ूरी मिलण ताईं सरकारी नौकरी लाइ अहल न रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सर्विसिज खाते जे इख्तियारनि पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॾे नई समरी उमाणी आगाही वई आहे त उमिरि में 15 साल रियायत वारो 3 साल अॻु जारी थियल नोटिफिकेशन मुद्दो मुकमल थी वियो आहे। इन करे मुद्दे में वधीक वाद जी सर्विसिज मंज़ूर ॾिनी वञे। वाज़े रहे त साल 2020 में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मंज़ूरी सां 28 सालनि खां वॾी ॼमार वारा उम्मीदवारनि खे 15 साल जी रियायत ॾिनी वई हुई। इन छूट सां 43 साल जी उमिरि वारा हज़ारे उम्मीदवार सरकारी नौकरी लाइ अहल थी विया। वज़ीर आला जे फ़ैसिले आधार सर्विसिज खाते 27 जून 2022 ते अहिड़ो नोटिफिकेशन जारी करे ॼाणायो हो त 1 जुलाई 2020 खां 30 जून 2022 ताईं यानी 3 सालनि लाइ 28 सालनि खां वधीक उम्मीदवार बि सरकारी नौकरियुनि लाइ अहल हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त अहिड़ी रियायत खां पोइ फ़ौती कोटा ऐं उस्तादनि जी भर्तियुनि में केतिरा उम्मीदवार फ़ाइदो बि वठी चुका आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।